अस्सलामुअलैकुम नाज़रीन, इस वक्त मैं चंबल रोड पर मौजूद हूँ और सिंध में दोहरा निज़ाम नामंजूर। IB टेस्ट में आधी सिंध के जो टीचर थे वो पास कर दिए गए 33 मार्क वाले, और आधी सिंध के जो टीचर हैं उनको फेल कर दिया गया, उनको जॉब्स नहीं मिली। इस सिलसिले में हमारे दोस्त जा रहे हैं हैदराबाद प्रेस क्लब पर एहतजाज करने आए, इनसे मौक़िफ़ लेते हैं। ये सारे वो जो आधी सिंध दोहरा निज़ाम के सताए हुए हैं, आज ये प्रेस क्लब हैदराबाद जा रहे हैं एहतजाज के लिए। जी अदा शौकत जरवान साहब, छा चवण है तव्हांजो? गदारे सिंध ना आहियूं, गदारे सिंध ना आहियूं, ग़ुलामी गार था सम्झूं। असांजा हौसला ॾिसी सरदार अली शाह, मुराद अली शाह अवांजी हार था सम्झूं, अवांजी हार था सम्झूं। जी त साईं सरदार अली शाह, मुराद अली शाह पंहिंजी नवाज़ी करे पिटी पॉलिसी ॾेई अधु सिंध खे पास करे छॾियो ऐं अधु सिंध खे जेको आहे सो यतीम ऐं लावारस सम्झी करे छॾे ॾिनो वियो। इहा सिंध जा जेके MPs आहिनि, 100 MPs आहिनि, इन सिंध जे MPsनि जी जेका आहे सा नाअहली आहे। उन्हनि जेको आहे सो सरदार अली शाह ऐं मुराद अली शाह खे पंहिंजा नवाज़ी करण ॾिनी ऐं उन्हनि जेको आहे सो जंहिं अवाम खां वोट वरितो उन अवाम जो हक़ अदा कोन कयो, उन अवाम जो आवाज़ बुलंद न कयो, उन अवाम खे ईअं लाचार बेवक़्त छॾे ॾिनो वियो। असां अॼु इहा ई डिमांड करे सॼी सिंध कच्छ मोड़ खां केटी बंदर ताईं, केटी बंदर खां नगर पार्कर ताईं हैदराबाद प्रेस क्लब ते एहतजाज लाइ रची रही आहे। ऐं असां अॼु इहो ई आवाज़ बुलंद कंदासीं। 2.5 साल पहिरीं बि असां चयो त हिकु सिंध हिकु पॉलिसी, अॼु बि असांजी इहा ई डिमांड आहे त हिकु सिंध हिकु पॉलिसी। ऐं इंशाअल्लाह उन्हनि खे इहो जेको आहे तो निगरान गवर्नमेंट जो मां ॿुधायां त इहो तसलसल आहे। पोयां 15 साल जिन्हनि जी हुकूमत रही आहे उन्हनि जो निगरान गवर्नमेंट हिकिड़ी कहिड़ी आहे जेका हुननि जी पॉलिसी ते कराबंद हले पई। पर असांखे ऑनरेबल हाई कोर्ट मां उमेद आहे इंशाअल्लाह 20 तारीख़ फ़ैसिलो थींदो ऐं जेको आहे सो जस्टिस अकील अब्बासी साहब जेको चीफ जस्टिस आहे ऑनरेबल हाई कोर्ट जो, उहो इंसाफ़ कंदो, हक़ जी पता थींदी, सच जी पता थींदी ऐं इंशाअल्लाह जेको आहे सो सॼी सिंध सां नौजवान सां इंसाफ़ थींदो। सॼी सिंध जा नौजवान जेको आहे सो पंहिंजो हक़ हासिल कंदा ऐं इंशाअल्लाह असांखे कोर्ट ते भरपूर यकीन आहे। महिरबानी। मुजीब निगारी तव्हांजा छा वीचार आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कीअं त मुसलसल 2 सालनि खां असां सरापा एहतजाज कयूं सिर्फ़ उन बिटे निज़ाम जे ख़िलाफ़ जिते पंहिंजा नवाज़ी कई वई आहे। साबिक़ा हुकूमत पंहिंजे तौर में पंहिंजा नवाज़ी करे पंहिंजनि इलाइक़नि में हिकु उस्ताद जी जेका टेस्ट कई हुई भर्तीअ जे हवाले सां, उन में 33 मार्कनि वारनि खे पास करे उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾेई उन्हनि खे जॉइन करे छॾी आहे। अॼु डोटियूं करे रहिया आहिनि। असां चऊं था जॾहिं सिंध हिकु आहे त निज़ाम हिकु हुजणु खपे, पॉलिसी बि हिकु हुजणु खपे। छा असां ॿियनि इलाइक़नि जा आहियूं या असां जेके यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी आया आहियूं उन्हनि खे पंहिंजा नवाज़ी करे तव्हां हीअ ऑर्डर ॾिना विया आहिनि। असां हिन ज़ुल्म ऐं ज़्यादती खे मुस्तरद करियूं था, रद्द करियूं था ऐं असां चाहियूं था त सिंध में हिकु निज़ाम क़ाइमु करे सभिनी खे हिकु ई अख सां ॾिठो वञे ऐं सभिनी खे 33 मार्क्स में पास करे नोटिफिकेशन कढे उन्हनि खे ऑफर ऑर्डर जारी कया वञनि।